ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो नंढो छोकिरो 8वीं क्लास में फेल थी पियो। हुनजी रिज़ल्ट आई, ॾकी ॾकी करे घर आयो। 2-3 ॾींहं त पीउ खे ॿुधायईं कोन। आख़िर 3-4 ॾींहंनि खां पोइ पीउ पुछियुसि, भाई रिज़ल्ट जो छा थियो? चईं, पप्पा उहो जेको तव्हांजो दोस्त आहे न, हुते कुंड में रहंदो आहे, गलीअ जे कुंड ते, कृष्ण चंद। हा, चईं छा थियो हुनखे? पप्पा हुनजो पुटु फेल थी पियो। चईं, अच्छा 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 अच्छा। ॿियो तुंहिंजो छा थियो? अरे पप्पा उहो जेको इंस्पेक्टर न आहे, अजीत इंस्पेक्टर, जेको तव्हांजो दोस्त आहे। चईं हा, छा थियो? पप्पा उनजो पुटु बि फेल थी पियो। अच्छा 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 अच्छा। अरे पर तुंहिंजो छा थियो? पप्पा जेको डॉक्टर न आहे रोचलदास, जेको कुंड ते वेठो आहे, असांजे पास साम्हूं में जेको वेठो आहे न उहो, हा, हुनजो छा थियो? पप्पा हुनजी धीउ बि फेल थी पई। अच्छा ठीकु आहे, उन्हनि जा छा थियो, पर तूं त ॿुधाए तुंहिंजो छा थियो करे? पप्पा डॉक्टर जो पुटु फेल थी वियो, इंस्पेक्टर जो पुटु फेल थी वियो, तव्हांजे दोस्त जो पुटु फेल थी पियो, त मां कीअं पास थींदुसि? चओ ओम साईं राम।